जेका लाक़ानूनीत जो राज क़ाइमु कई वेठी आहे। असां अॼु जाने मोहम्मद ख़ान खां आयासीं पे भठोरे में असांजा दोस्त नवाज़ ख़ान गौर उनजी घरवारी गुज़ारे वई, उन खां दुआ घुरणु। पुलिस शाह करीम खां पोयां पुलिस जी मोबाइल बीठी ऐं अॻियां अच रोड ते मोबाइल बीहारियूं, तारुफ़ करायो, असां तारुफ़ करायोसीं। अब तव्हां जेको आहे नाला ॿुधायो, नाला ॿुधायोसीं, NIC ॾिनीसीं, बाबा असांजी NIC आहे, गाॾी चेक कयो, न तव्हां हलो थाणे ते, बाबा असां कोई चोर आहियूं, धाड़ेल आहियूं, असां सियासी वर्कर आहियूं, असां हिन क़ौम जी ख़िदमत कई आहे, ॻाल्हि त ॿुधायो, न तव्हां हलो गाॾी में। एसि ताईं पोयां ॿी मोबाइल बि अचे वई। असां सां ज़ोर ज़बरदस्ती करे हिकिड़े दोस्त खां मोबाइलूं घुरियूं, असांखे थाणनि ते वठी आया। माना हिकिड़ी तज़लील वारो उहो तरीक़ो। बाक़ी त हे छा कंदा या ज़िंदगी मौत ख़ुदा जे हथ में, असांखे इहे सभु शयूं ॾिठल आहिनि, जेल थाणा। पर ॻाल्हि ॾुख इन ॻाल्हि जो थो थिए त असांखे पंहिंजी धरती, पंहिंजे वतन ते, पंहिंजे वतन में ईअं चोरनि धाड़ेलनि वांगुरु सिंधी माण्हुनि खे गेलींदा था वतन निधण खां लॻा। अहिड़ो को बि कानून ख़ैबर पख्तूनख्वा में कोन्हे, पुलिस खे इहा ताक़त न आहे। अहिड़ो कानून पंजाब में कोन्हे। इहो सिंध पुलिस इहा जेको दलाली वारो किरदारु कंदी थी वठे, वॾेरनि जी वञी भड़वत कंदा, उन्हनि जे अॻियां वञी चांहि मानी जे लाइ पेर खोड़ींदा। बाक़ी ग़रीब माण्हू जे लाइ ॾाढा मुड़ुस ताक़त वारा कानून सभु असां ते लागू था थियनि, पर हिननि ते को कानून लागू कोन थो थिए। ऐं सिंधी क़ौम खे इहो ई जेको आहे सो मैसेज ॾींदुसि त अचो पाण में गॾु थियो, हिकु थियो त पंहिंजे वतन जी आज़ादी हासिलु कयूं ऐं पंहिंजे क़ौम जे बहितर मुस्तक़बिल जे लाइ जदोजहद कयूं ऐं हिन आज़ाबनि ऐं तकलीफ़ुनि मां पंहिंजी जान छॾायूं। जेको मोटरसाइकिल ते पुलिस शाह करीम खां टंडो मोहम्मद ख़ान माण्हू वञे थो, उन खां रोके शनाख़्ती कार्ड पुछा कनि था, उन खां रोके कागर पुछा कनि था। जेकॾहिं उहो 200 रुपया ॾिए थो त शनाख़्ती कार्ड बि ठही वियो, गाॾी जा कागर बि ठही विया, ड्राइवरी लाइसेंस बि ठही वियो। पर इन गाॾियुनि में जेके अफ़गानी अचनि था, इन गाॾियुनि में जेके पंजाबी अचनि था, उहे हिननि जा पीअर आहिनि, उहे हिननि जी माउनि जा यार आहिनि, उन्हनि खां पुछण जे लाइ तयारु न आहिनि। असां हिन खां पुछणु चाहियूं था त हे सिंध आहे या को अफ़गानिस्तान आहे, हे को पंजाब आहे। पंहिंजे मुल्क में असांखे ज़लील कयो थो वञे ऐं धारियुनि जी दलाली था कयो। असां चऊं था त तव्हां जेसि ताईं पाण में ॿधी इतफ़ाक़ इतिहाद पैदा न कंदव, तेसि ताईं इहे नाजाइज़ियूं जारी रहंदियूं। असां जीअं सिंध वारा हमेशह तव्हां क़ौम जा ख़ादिम रहिया आहियूं ऐं तव्हांजे करे इहे तकलीफ़ूं सहंदा रहंदासीं। अॼु तव्हां बुलड़ी शाह करीम वासन जी महिरबानी जो तव्हां असांजे दोस्तनि जो असांजो साथ ॾिनो, असां सां गॾिजी इहे रोड ब्लॉक कयो, जंहिंजे करे पुलिस जॾहिं हे सभु ॾिठो त हाणे सॼी सिंध में वठवटा थी वेंदी। उन खां पोइ हुननि मूंखे गाॾी जी चाबी बि ॾिनी, मोबाइलूं बि ॾिनियूं ऐं असां सभिनी दोस्तनि खे छॾियो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।